बिछा पुलिस पारां शहर ऐं भर पासे में मंशियात फरोशन रूपोर खे ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ ऑपरेशन कंदे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंशियात हथ करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में माशूक अली, नदीम, मज़हर अली, दाइम संग्रासी शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि मथां बिछा थाणे ते अलॻि-अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि, जिन वटां 1100 ग्राम चर्स ऐं 230 अदद गुटखा बि बरामद कया विया आहिनि। एसएचओ बिछा करम अली उमराणी जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल रूपोश जवाबदारनि ॾोहारियुनि ऐं मंशियात फरोशनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो आहे। बिछा जे दाख़िली रोड ते एयरपोर्ट भरिसां ॿिनि जवाबदारनि मज़हर अली ऐं दाइम संग्रासी खे शेदातपुर रोड तां गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त माशूक अली ऐं नदीम मल्हा खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कया विया आहिनि। हुन चयो त एसएसपी मटियारी फैसल बशीर मेमण जी सख़्त हिदायतुनि ते कार्रवाई शुरू कई वई आहे। जल्द वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।